स्टार्ट था कयूं ॾींहं जे शुरुआत खां। हेलो अस्सलाम वालेकुम, माई सेल्फ बच्चा यादव न माई सेल्फ बाजिद कोलाची। अॼु सैटरडे जो ॾींहुं आहे। सैटरडे ॾींहं ते 12 थी विया मूंखे उथण में, ऐं उथण सां ई मूंखे पहिरियों कमु इहो मिलियो आहे, अली भाई खे ड्रॉप करिणो आहे पंहिंजी जॻह ते। अली भाई राति आया हुया असां वटि, ऐं इन खे सिर्फ़ु ड्रॉप करिणो आहे, उन खां बाद में पोइ असां मिलूं था। हाणे पंहिंजो असां अली खे छॾियोसीं, हाणे असां ख़बर न आहे अलाए काॾे वेंदासीं। माशाल्लाह ठीकु आहे अदा। वालेकुम सलाम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? केरु टाइट? छा था खाओ? भत? तव्हांखे लॻंदो हूंदो खैरपुर मीरस त यार नंढो शहर आहे, खैरपुर मीरस में आहे छा जो तूं असांखे घुमाईंदे? पर जेको आहे त जेको घुमाए सघियुसि घुमाईंदुसि न, उन में को मसइलो आहे छा? मां तुर्की त नथो वञी सघां न, या लंडन त नथो वञी सघां न, जीअं इरफान जोड़न जो वञे थो। असां बि वेंदासीं तव्हांजी दुआउनि सां, इंशाल्लाह वेंदासीं। साहब हींअर खैरपुर मीरस जे प्ले ग्राउंड ते आया आहियूं, जंहिंजो नालो आहे मुमताज़ स्पोर्ट्स ग्राउंड। मां अॼु तव्हांखे ख़बर आहे ट्राईपॉड बि गॾु खणी आयो आहियां पाण सां। ॾिसो मुंहिंजा हथ कैमरा में न आहिनि, ऐं ट्राईपॉड मूंसां गॾु कहिड़ो आहे तव्हांखे मां ॾेखारियां थो। हे ॾिसो हीउ ट्राईपॉड आहे मूंसां गॾु। कंदा छा आहियो? कहिड़ी यूनिवर्सिटी में पढ़ंदा? कहिड़े डिपार्टमेंट में? मां साइंस में पढ़ंदो। यूट्यूब हलाईंदा? यूट्यूब न पढ़ंदो, हलाए जाए, यूट्यूब में ईंदो। यार ॻाल्हि ॿुधो, असांजा वालिदैन असां सां केतिरी मोहबत था कनि, ऐं जेका शइ चवंदा आहियूं उहे ॾींदा आहिनि। जेका शइ वठी चवंदा आहियूं त हीअ वठी ॾियो, वठी ॾींदा आहिनि। श्योरली हर कंहिंजा वठी ॾींदा हूंदा, हिन खे बि वठी ॾींदा हूंदा। कमु ॾिसो हिन जा, ऐं हिन शइ जी रिज़ल्ट बि आहे, ॾिसो। ऐं हीअ खैरपुर मीरस जे खज़ाना सेंटर में ॿियो कुझु बि कोन्हे। हिकिड़ो चांहि जो होटल आहे, ऐं ॿियो बसि वण ई वण आहिनि, सावक ई सावक। ऐं हिकिड़ी लाइब्रेरी बि आहे अंदरि, नंढी आहे पर आहे, पढ़ी सघो था, स्टूडेंट्स पढ़ी सघनि था। हिते अचण में बसि मूंखे इहो फीलिंग थींदो आहे त सावक ई सावक हूंदी आहे। मथां वण, हेठां वण, हेठि वण, जिथे किथे वण। परमिशन वठी करे पोइ शॉट कया आहिनि। बस यही कुछ आइटम्स दिखाना हुआ खजाना सेंटर में। बड़ा खैरपुर मीरस जो फूल बाग, जेके फूल पार्क चवंदा आहिनि, अंग्रेजी में चओ त फूल गार्डन। नंढड़ो आहे पर आहे त सही न, ॿारनि जे लाइ प्ले ग्राउंड त आहे न, सुठी ॻाल्हि आहे। वरा ही खैरपुर मीरस जी जिम खाना हुई, जिम खाना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेके चवंदा आहिनि। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खैरपुर मीरस हुयो। हिते असां मुफ़्त में ईंदा आहियूं साहब। यूनिवर्सिटी जो कार्ड खणी अचो ऐं सिर्फ़ु जिम खाना यूज़ कयो। मां न आहियां कंदो, अॻिते हली कंदुसि। मार्केट में जेकॾहिं हथु हीअं थो कयां न, सभु माण्हू ॾिसनि था मूंखे, चरियो थियो आहे। ॿियो कमु कोन्हे आहे हिनखे, पर भली ॾिसनि माण्हुनि जो छा। यार ॻाल्हि पसंदि आई अथव त सब्सक्राइब करे छॾियो, नथा कयो त बि अलाह ख़ुशि करे।